शाहजी मशीन मां के ख़बर ॾींदा हलूं। बिलावल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ सूमरा बिरादरी मुल्क जे कुंड कुर्श में पखिड़ियल आहे ऐं बहादुर रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सूमरा इतिहाद जे मरकज़ी चेयरमैन सरदार सज्जाद हुसैन खान सूमरो शाह जे मशीन जे भरिसां गॾिजी में बिरादरीअ जे जलसे खे ख़िताब कंदे उन वधीक चयो त सूमरा बिरादरीअ खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उन लाइ आम चूंडुनि जे दौरान उन उम्मीदवार जी हिमायत कई वेंदी जेको सूमरा बिरादरीअ जे हक़नि जी पासदारी कंदो ऐं उन्हनि जे इलाइक़े में तरक़ियाती कम कराए ॾींदो। उन चयो त सूमरा बिरादरी लिखियल पढ़ियल आहे ऐं ॿियनि बिरादरियुनि जे हक़नि जो ख़्यालु रखण वारी आहे। उन चयो त सूमरा बिरादरी पंहिंजे औलाद खे बहितर तइलीम ॾियारे पाण में मुतहद ऐं मुनज़िम थियल ऐं समाज में तब्दीली आणे। उन मौक़े ते महमद मिठल, नज़ीर हुसैन, ज़ुल्फ़कार अली, हाकिम अली सूमरा, इता तालका सोबदरो सदर मंज़ूर हुसैन सूमरो, मुख्तियार सूमरो जिन पिणु ख़िताब कयो। महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया ऐं शानदार इस्तक़बाल कयो वियो। अल्लाह जो मां झुकाए न ॾियां न सुबुह जो फुटी न गंजी नारो माण्हू हाणे वाइदो बि कयो गॾु हूंदो तकड़ न कंदो। ग्रुप में फेसबुक ते न ईंदी आहे जॾहिं त मंज़ूर सूमरे सदर सोबदरे जी जेका कारकर्दगी आहे उहा मंथली ग्रुप में शेयर थींदी आहे। मुंहिंजी छपर चाव सरदार सज्जाद हुसैन खान सूमरो साहब सज्जाद साहब मोटरसाइकिल में ओटो उमरा इताद सूमरा इताद जिंदाबाद भी कदी अते भी वनदी माई अलग कई पारी जान पर लगातार रखे बंदू टेबल भी हुजे कोई चोंदवा हाड़े मां उन महबूब हस्ती की बराया तो तरक्कर बता तो असांजी